सनती तरक्की ऐं महंगाई में घटिताई, ज़राअत में बेहतरी, ओगाड़ी में इज़ाफ़े बावजूद हुकूमत मुआशी हदफ हासिल करण में नाकाम। IMF मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। करंट अकाउंट खसारो $50 करोड़ ताईं महदूद। पास्को खे सरकारी तहवील में न रखण। इस्लामाबाद खां पोइ कराची ऐं लाहौर एयरपोर्ट भी खानगान जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवण आहे त IMF वटि वञण खां सवाइ हुकूमत वटि को बि प्लान बी न हुयो। गुज़िरियल साल मुल्क डिफॉल्ट जो शिकार थियण वारो हुयो। नाणे जी मटासटा जा ज़ख़ीरा रुगो 2 हफ़्तनि जा बचा हुया। स्टैंड बाय मुआहिदो न थिए हा त मुल्क ॾुखाइण जो शिकार थी वञे हा। सरकारी इदारनि खे खानगाह वेंदो। स्टील मिल जी बहाली जो को बि इम्कान नाहे। मिल स्क्रैप में ई विकाम बि PIA खे ख़रीद करण लाइ 6 कंपनियूं क्वालिफाई करे चुकियूं आहिनि। जुलाई अगस्त ताईं नतीजा अची वेंदा। हथ ॿधिजी विया आहिनि। PSDP में रुगो अहमियत वारनि निथाउनि लाइ रक़म रखी वेंदी। नए माली साल जी वफ़ाक़ी बजट सुभाणे पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जी तजवीज़। टैक्स ओगाड़ियुनि जो टारगेट 12.9 ट्रिलियन रुपया मुक़रर करण जो इम्कान। तवानाई वारे शोबे में सब्सिडी लाइ 800 अरब रुपया मख़सूस करण जो इम्कान। पेंशन सुधारनि तहत नयनि भर्तियुनि में रज़ाकाराणो कंट्रीब्यूटरी पेंशन सिस्टम मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। रिटायर थींदड़ मुलाज़िमनि खे ताहयात बदिरां 20 सालनि ताईं पेंशन ॾिनी वेंदी। नए माली साल में टैक्सिस जो टारगेट हासिल करण लाइ हर क़िस्म जी छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। ज़रई शयुनि, ॿिजनि, भाण, ट्रैक्टर ऐं ॿियनि औज़ारनि ते मुकमल सेल्स टैक्स लागू कई वेंदी। पीपुल्स पार्टी बजट तजवीज़ूं न मञण जी सूरत में हुकूमत खां अलॻि थियण जी धमकी ॾेई छॾी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पार्लियामानी पार्टीअ जो इजलास। नए माली साल जी बजट तजवीज़ुनि ते गौर। शाज़िया फरीद जो चवण आहे त नेशनल इकनॉमिक काउंसिल जे इजलास में PPA खे दावत न ॾिनी वई। मुल्क में लोड शेडिंग थी रही आहे ऐं आबादगारनि खे को रिलीफ नथो मिले। जेकॾहिं हुकूमत जो साॻियो रवैयो बरक़रार रहियो त सोचणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात। वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी लाइ सदर PPA खे मुकमल हिमायत जी दरख़्वास्त। मुल्की मुआशी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण आहे त बजट में ग़रीब विचोले तबिके जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। लकी मरवत में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 11 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण आहे त लकी मरवत में ऑपरेशन दौरान 11 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि केतिरनि ई थाकनि खे तबाह कयो वियो आहे। भिरशाह में गैस सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ज़ख़्मी फौत। अंगु 3 थी वियो। ख़ुदा बख़्श बुर्दी हैदराबाद जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। उबावड़े में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 औरतूं क़तल। यूसुफ सोलंकी पंहिंजी ज़ाल ज़ाहिदा सोलंकी खे गोली हणी क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। रोनती जे कजेवार इलाइक़े में चाचे हथां कार इल्ज़ाम हेठि भाइटी क़तल। अली हसन सीलरे खालदा सीलरो खे क़तल करे छॾियो। कुर्बानी जी ईद वेझो अचण बावजूद ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। मुख़्तलिफ़ शहरनि में माल बिड़ंदे जानवरनि जे अघनि ते वापारियुनि ऐं ख़रीदारनि में तकरार। बाज़ारनि में बि महांगाई सबबि ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। ट्रांसपोर्टनि भाड़नि में रिकॉर्ड इज़ाफ़ो करे छॾियो। अबाड़नि इलाइक़नि ॾांहुं ईद मल्हाइण वेंदड़ मुसाफ़िर परेशान। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान कैनेडा खे शिकस्त ॾेई छॾी। मोहम्मद रिज़वान तरफ़ां शानदार 50। कप्तान बाबर आज़म 33 रन्सूं ठाहे आउट।